अरे कादे छोरा दवाई में लॻो पियो आहीं। चाचा मिठन वियल आहे ज़मीन तरफ़। अरे मिठन ज़मीन ते वियो आहे त पोइ छा थी पियो? चाचा दुश्मन वतन था असांजे ॻोठ ॿाहिरां लमारा ॾींदा ऐं तूं तो चईं छा थी पियो? अम्मा जेकॾहिं न दुश्मन अची तोरे पीउ खे पूरो करे था वञनि न त ॾाढो भलो थी पवंदो। हिन घर तां बि ॾमर लही पवंदो ऐं हिन सॼे ॻोठ तां बि ॾमर लही ईंदो। अम्मा मां त बाबा खे बदुआ नथी ॾेई सघां। असां भले केतिरियूं बि बददुआऊं कयूं पर हिननि ते असरु कोन थींदो। सबको पंहिंजी ज़िंदगी ॾुखी या सुखी अम्मा गुज़ारे वेंदो। पुलिस खिलाफ़ धरनो आहे, इन करे उन्हनि खे का बि कवरेज न मिलंदी, पर पोइ बि इन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारणु असांजो हक़ बणिजे थो। ॿियो जेकॾहिं असां कुझु नथा करे सघूं त घटि में घटि असां सां थियल नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराए सघूं था। मनठार तोखे पक आहे त उन मथां हमिलो करण वारो मुराद हो या पंहिंजा मराहा? ठारे वारा ग़लती में हुया बाबा साईं, बीठा ई कोन त मां हुन खां पुछी कोन सघियुसि। असांजा हमराह बि उन्हनि जे कढा आहिनि, पर मोरू चए थो त हुनखे मुराद वारा ॿधी आया आहिनि। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।